ख़ूबसूरत शाइरी भेण शमीम सुमरो जी ऐं आवाज़ आहे रुखसाना अली जो। बहितरीन शाइरी तव्हां सभिनी जे नाम। जंहिं दम तड़पी हूंदी आहियां, कलम खणी कुझु लिखंदी आहियां। ॿाहिरि मुर्क चपनि ते हूंदी आहे, अंदर ई अंदर में ॻरंदी आहियां। तुंहिंजी यादनि में अक्सर जानियड़ा शम्मा वांगुर थी ॿरंदी आहियां। तुंहिंजे विछोड़े में ग़मगीन हा, रोज़ रोज़ रोईंदी रड़ंदी आहियां। तुंहिंजे मिलण लाइ रोज़ शमीम दम दम आहूं भरींदी आहियां। जंहिं दम तड़पी हूंदी आहियां, कलम खणी कुझु लिखंदी आहियां। ख़ूबसूरत शाइरी भेण शमीम सुमरो जी ऐं आवाज़ हो रुखसाना अली जो।